नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी थाणे जे हद दाली भरिसां ॻोठ पीर मल्हाइण में कलोड़ा बिरादरी जे यूसी चेयरमैन अब्दुल जब्बार कलोड़ो ऐं कामरेड रफ़ी कलोड़ो जे विच में काफ़ी वक़्त खां हलंदड़ ज़मीन जी मालिकी वारी तकरार तां ॿिन्ही धुरनि जे हथियार बंदि हिक ॿिए मथां छिती फायरिंग कई है। फायरिंग जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा हिकु ॼणो निसार अहमद कलोड़ो अमीन अहमद कलोड़ो गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। निसार अहमद कलोड़ो खे भरिया सिटी अस्पताल में ॻणती जोगी हालत नवाब शाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॿिए पासे वाक़िअ ज़िले नौशरो फिरोज जे मुख़्तलिफ़ शहरनि ठारू शाह भरिया रोड मिठियाणी पटीदन नौशरो फिरोज भरिया सिटी समेत 10 थाणे जी पुलिस DSP भरिया सत्तार अंजण जी अॻुवाणी में वाक़िए वारे हंधि पहुती। इन मौक़े ते DSP भरिया ॿुधायो आहे त धुरनि विच में हलंदड़ फायरिंग खे बंदि कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल करायो वियो आहे ऐं अमन लाइ ॻोठ में पुलिस मुक़रर कई हुई। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल न थियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।